साईं मुंहिंजा हिकु बादशाह हो। बादशाह त पाण अल्लाह हुआ, पर ही ज़माने जी टुकरी जो बादशाह हुजे। हिकु ॼाणे बादशाह पंहिंजे शिकार जे ख़्याल सां शिकार ते वियो। पोइ हलंदे हलंदे कुझु शिकार कंदे कंदे हिन खे लॻी उञ। हिन चयो त भला हेॾे होॾे ॻोल्ही त काशे हिन खे हथु न आहे। पोइ हिकु खूह बीठो, उन ॾे हिन खे रवानो थियो हलंदे हलंदे। पर उन खूह जे मथां आयो त उन खूह वटि पियो हो लाश औरत जो। पर उहो लाश पियो जंहिंखे मुंडी कोन हुई, ॿी सॼी औरत ई। त हाणे उन लाश जी सुञाणप कोन कीअं थिए। हीउ बादशाह अञा थोरो विथीर कयो हुयो त चार औरतूं अचे उते पाणी जे ख़्याल सां, उहे बि अची पुगियूं। हिन सोचियो त बादशाह बणा ही कुझु हिन लाश खे मथां सुञाणींदियूं हुजनि त ही हिननि खे ॾिसी हिननि खे पासो ॾेई लिकी हिन जूं ॻाल्हियूं ॿुधणु लॻो। हिकु औरत चयो त भणा ही औरत का ॾंदनि जी शौक़ीन हुई, को ॾंद जी शौक़ीन हुई। हिन चयो बादशाह सलाम ते हैरान थियो त हिन खे मुंडी कोन्हे त हिन खे कीअं ख़बर पए त हीअ ॾंदनि जी शौक़ीन हुई। ॿिए छोकिरे चयो त न, हीअ औरत वारनि जी वॾी शौक़ीन हुई। चई वारनि जी शौक़ीन। वरी बादशाह हैरत में अची वियो, बणा हिन खे मुंडी कोन्हे का, हिन खे कीअं ख़बर पए त हीअ वारनि जी शौक़ीन हुई। वरी ॿी औरत चयो त हीअ छा ॻोल्हियांसि माई वॾी सुरमे जी शौक़ीन हुई। वरी बादशाह हैरत में अची वियो, बणा हिन खे मुंडी कोन्हे का, हिन खे कीअं ख़बर पए त हीअ सुरमे जी शौक़ीन हुई। वरी आख़िरी चयो त चौथी छोकिरीअ त चयईं त बादशाह हुन चयो त हाणे हीअ सुरमे जी शौक़ीन हुई, पर सुरमो पाए न जाताईं। ही बादशाह हैरत में हुंजो, बणा हिकिड़ी चयो त ॾंदनि जी शौक़ीन हुई, का चई वारनि जी शौक़ीन हुई, पर हुनखे मुंडी आहे कोन, हिननि खे कीअं थी ख़बर पए त हीअ इन शइ जी शौक़ीन हुई। ही बादशाह हैरत में अची वियो, इन ख़्याल सां बीठो हुजे। हिननि खे वरी अॻिते विख वधी हिननि जे वेझो थियो त मां मुसाफ़िर आहियां। हुयो त बादशाही लिबास में हुयो, पर हुते त मुसाफ़िर पियो सॾाए त मुसाफ़िर आहियां पाणी पियारियो। बादशाह पाणी पी, वरी बादशाह पोइ ते मोटी हटी पंहिंजे घोड़े जे आॾो जंहिं महिल पुॻो त हाणे इन वेसूरे में हुजे त भणा हिन खे मुंडी औरत खे कोन हुई, लाश त सखिड़ो ईअं पियो। हिन खे कीअं ख़बर पई त हीअ हिन शइ शौक़ीन हुई। हिन बादशाह इन ॻाल्हि ॿुधाइण लाइ ऐं पुछण लाइ हिननि खे सॾु कयो। ही बादशाह जे वेझो आयूं। बादशाह पुछा कयो त पहिरीं खां त तोखे कीअं ख़बर पई त हीअ वारनि जी शौक़ीन हुई। हुन छोकिरी जवाबु ॾिनो त बादशाह सलामत, जेकियूं औरतूं वारनि जी शौक़ीन हूंदियूं आहिनि सो उहो तेल हणी ऐं कंगो ॾींदियूं आहिनि। पोइ जेको तेल लॻल हूंदो आहे पोइ हिते जो वार वराईंदियूं आहिनि त पुठीअ ते लटनि खे लॻंदो आहे वार, त उनजो तेल जो सणभ ज़ाहिर थींदो आहे उते। हिन जे लटनि खे सणभ लॻो पियो। पोइ सेरियो त मां सोचियो त हीअ तेल जी शौक़ीन आहे। बादशाह सलाम ॾिठो त वाक़ई बि तेल लॻो पियो आहे, सणभ लॻो पियो आहे, वाक़ई बि इन जी ॻाल्हि जी सची थी। वाह जो अकुल छोकिरे विड़ायो आहे। ॿिए खां पुछा कईं तोखे कीअं ख़बर पई त हीअ ॾंदनि जी शौक़ीन हुई। चई बादशाह सलाम, जेकी माई ॾंदनि जी शौक़ीन हूंदी आहे सो उहा मुसाग घणो हणंदी आहे। पोइ हिन मुसाग हयो आहे, हिन जे जेका आङुरियुनि में निशान बीठा आहिनि उन मुसाग जे रंग जा, उन में हीअ ख़बर पए थी त हीअ मुसाग ॾंदनि जी का शौक़ीन हुई। वरी बादशाह सलाम त हिन जे ॾिठो नीहनि ॾे उन्हनि आङुरनि ॾे त वाक़ई बि हिन जे आङुरनि खे वाक़ई बि रंग लॻो पियो आहे। चई वाह छोकिरी हीअ दिमाग़ वारी आहे। वरी पुछा कीअं टीं खयो तोखे कीअं ख़बर पए त हीअ औरत सुरमे जी शौक़ीन हुई। चई हा बादशाह सलामत, जेकियूं बि औरतूं सुरमो पाईंदियूं आहिनि त पोइ सुरमे पाईंदे पाईंदे पोइ पंहिंजी हुन वांगुरु चोले जी सराईअ खे उघंदियूं आहिनि कुंड सां, तो हिनखे लीका लॻा पिया सुरमे जी सराईअ जा, सो इन करे मूंखे ख़बर पई त का हीअ सुरमे जी शौक़ीन हुई। चई बादशाह सलामत ॾिठो त वाक़ई बि इहा ॻाल्हि बि सची आहे। आख़िरी औरत चौथीअ खां पुछा कईं तोखे कीअं ख़बर पई त हिन सुरमो पातो पर पाए न ॼाताईं। चई बादशाह सलामत, इहा ॻाल्हि वॾी आहे, इहा ॻाल्हि कंदमि त तूं बि कोन सम्झंदे, ही बि कोन सम्झंदियूं। इहा ॻाल्हि तूं पुछण लाइ मूंसां शादी करणी पवंदई। बादशाह सलामत खे चयो त ईअं करिणो पवंदो। हिन बादशाह सलामत सोचियो त भणा हीअ वॾी अकुलमंद वारी छोकिरी आहे, जो हिन जी का वॾो हिन ॻाल्हि में राज़ आहे जेको मूंखे ॿुधाए नथी सघे। चई शादी कर त पोइ ॿुधाईंदी। हिन बादशाह सलामत हिन को इहो पुछा कयूं, हीअं हलियो वियो। बादशाह सलामत पंहिंजे पासे बादशाह ॾे लड़ियो वञी हलियो वियो वापसि मोटी। वञी वज़ीर नौकरनि खे चईं त फलाणे हुनजी तेर पुछा कईं त फलाणे सौदागर जी धीउ आहे, आर पार ॾेई हिननि खे वज़ीरनि खे मोकिलिया। हिन बादशाह सलामत मुंहिंजे रिश्ते जी घुर कयोसि।
पोइ जॾहिं बादशाह जा नौकर ऐं वज़ीर पुॻा अचे उन सौदागर वटि त चयईं त बादशाह सलामत तुंहिंजी धीअ सां शादी करण थो चाहे। पर उन सौदागर वटि धीअ दादली हिकिड़ी हुयसि। हुनखे हुन चयो त हाणे बादशाह जो रिश्तो आयो आहे। ॾाढो हू ख़ुशि थियो। वञी पंहिंजी नियाणीअ खे चयईं त तुंहिंजे लाइ फलाणे बादशाह जो रिश्तो आयो आहे। चवे थो त मां शादी कंदोमांसि। पर हुन छोकिरीअ जो हुयो ई महिलात पंहिंजी तनाईअ जे हिसाब सां दरिया जे कपर ते ई ठहियल। दरिया जे कपर जी वट ते हुयसि ठहियल। हू पई बादशाह ज़ादीअ हुनखे छोकिरीअ उन चयो त पीउ खे चयईं त बादशाह सलामत खे चयो त हिते मुंहिंजी महिलात जे आम्हूं साम्हूं ई हेॾऊं पासे में महिलात तयारु कराईंदो। मां शादी पोइ कंदीमांसि। हिन वञी पंहिंजे नौकरनि वज़ीरनि उन्हनि खे चयो त बादशाह सलामत चवे थो नौकरनि सौदागर चयुसि त इहो छोकिरीअ मुंहिंजो नियापो ॾियो बादशाह खे त मुंहिंजी महिलात जे भरिसां ई महिलात विथीरकी ठाराए त मां शादी कंदीमांसि। चए थी बादशाह सलामत खे नौकरनि चाकरनि वठी मोटी अचे इहो साॻियो ई सलाम ऐं नियापो ॾिनो त हीअं सौदागर जी धीअ थी चवे त मुंहिंजी भरिसां ई ओस पास में महिलात ठाराए त मां शादी कंदीमांसि। सो बादशाह सलामत खे पैसे वारो हुयो। बादशाह जे अॻियां का देरि कोन लॻी। जंहिं जॻह ते 2-3 महीननि में कमु तयारु थी वियो। 8 ॾींहंनि में कमु तयारु थी वियो। वॾी महिलात ठही वई ऐं उस पासे में बादशाह सलामत जी बि शादी थी वई उन छोकिरीअ सां। सो उन महिलात नईअ में जेके ठहियल हुई छोकिरीअ भर मां उन में बादशाह रहणु लॻो छोकिरीअ सां गॾु। पर बादशाह को इहा ॻाल्हि विसरी वई त मां हिन सां शादी छाजे करे कई या शादीअ जी शौक़ में बादशाह हिन को इहो पुछण ई विसरी वियो। हीअ बादशाह ऐं पाण में गॾु रहणु लॻा। उन महिलात में गॾु रहणु लॻा। पोइ हीअ छोकिरी पंहिंजे पीउ सां इहो सॼी कहाणी बादशाह जी ॿुधाई त हीअं बादशाह मूंसां शादी कई आहे। हिन ते पीउ खे पीउ चयो त जेकी मूंखे मदद पुगी मां तुंहिंजी कंदुसि। सो पीउ हिनखे साथ ॾिनो। पोइ वरी पीउ खे चयईं त मूंखे हितां खां वठी बादशाह जी महिलात ताईं ज़मीन जे हेठां सिरिंग खपे जेकी मुंहिंजी तुंहिंजी जेकी पीउ खे चई तुंहिंजी महिलात ऐं हुन बादशाह जी महिलात जे अंदरूं अचे गॾिजी अची होॾो निकिरां त हिते निकिरां जे होॾो वञा त होॾे वञी निकिरां। हिन देरी न कयसि। हिन विच में कमु हलिया पिए। नौकर चाकर जेको बि हुयो सिरिंग ठही तयारु थी वई। शहज़ादी होॾो जो निकिरे त वरी पंहिंजे पीउ वटि वञे। पीउ वटि होॾे हली वञे पई। पोइ कईं बादशाह सलामत हुन पीउ खे चयईं त बादशाह सलामत जी दावत कर। सो हिन पीउ वञी बादशाह सलामत जी दावत कई वॾी। चयईं त अच मुंहिंजी दावत खाई वञ। हाणे बादशाह सलामत खे दावत जो ॾिनी सौदागर त बादशाह सलामत सौदागर ॾे वियो। पर हीअ बादशाह सलामत अञा घरों निकितो ई कोन। हीअ लटा वटा सिंगार करे उन सिरिंग जे हेठो हिन को 10-15 मिंटनि में वञी उन पीउ जी महिलात में वरी उन जो कमुकारु करणु लॻी। हीअ बादशाह सलामत ॾिठो त भणा मुंहिंजी ज़ाल हिते मां त घर छॾे आयोसि। हिन बादशाह सलामत खे चयो त भला आहे त मुंहिंजी ख़ुदा न भुलाए। बादशाह सलामत चयो त भला मां ॾिसी अचां वरी मां मुतमिन दिलि खे करे अचां। हुनजे पीउ खे चयईं सौदागर खे त मां घर टुवाल विसारे आहियां। वरी मींहं इन सां वापसि आयो ॾिठे त साॻे कमरे में मुंहिंजी ज़ाल सुती पई आहे। हीअ बि बादशाह सलामत थोरो निकितो तकड़ी पुगी अचे उहा सुम्ही पई। वरी बादशाह सलामत ॾिठे भला सुती पई आहे। वरी बादशाह सलाम होॾो रवानो थियो त वरी हूअ साॻी सिरिंग मां निकिरी वरी पीउ जे घर जे कमुकार में चालू थी वई। वरी ही वापसि आयो। वरी 2-3 मिंट हेॾे होॾे ॾिसी वरी चई पियो ख़ुदा न भुलाए आहे त मुंहिंजी घरवारी। वरी कंहिं चई त मुंडी मां कोन फलाणी पाए आहियां। वरी बादशाह सलामत वापसि वियो त वरी हीअ बि साॻी सिरिंग वठी साॻे कमरे में वञी सुम्ही पई। बादशाह सलामत वञी आख़िरी वियो त वञी हिनखे उथारियईं त ॾे हाल हवाल तुंहिंजे पीउ जे घर भणा तूं जहिड़ी हू खूब सफ़ा तूं जहिड़ी आहे कीअं मसइलो आहे। चई मूंखे कहिड़ी ख़बर मां त हेॾे सुती पई आहियां तूं सुम्हारे वई हाणे जे तूं जॻायो आहे मूंखे कहिड़ी ख़बर। हिन चयो त पोइ हिनखे यकीन वेही वियो माण्हुनि जहिड़ा माण्हू थी सघनि था। सही बादशाह सलामत हिनखे उथारियूं वरी हुनखे सुम्हारियूं। वरी बादशाह सलामत सिधो संवायो वरी साॻी हीअ सिरिंग ॾेई सिधो अची उते पुगी। उते बादशाह सलामत जो वियो हिनखे दावत हुई। सो बादशाह सलामत खे दावत हिन कई सौदागर त मां हाणे अन करीब तो मथां हेॾे होॾे सौदागरीअ ते हलियो वञा। सो मूंसां दावत आख़िरी मां जो खाए हे बादशाह सलामत खे चई तूं हाणे दावत खा। त हुन धीअ अॻे चयो त मूंखे पहिरियों ॿेड़ो काए बादशाह जी महिलात को हिन पासे ॿीहारे ॾे त मां हिन सिरिंग में ढोए जेकी बि बादशाह जी दौलत हुई टोटल ढोए उन ॿेड़े में पीउ जे में रखी
सॼी दौलत धोए बादशाह राजस्थानी वेठो हिन दावत ते पोयूं सॼा जेको कुझु बि हुयो धोई अची हिन बेड़ो हिन भरियो। बादशाह सलामत खे चईं त असां वञूं त असांखे मोकिलायूं तोखां पोइ असां वेंदासीं इन करे तोखे घुरायोसीं। बादशाह जी ख़िदमत ॾाढी करे दावत बावत खाराए ऐं हिन बेड़े में उहा छोकिरी बादशाह जी ज़ाल जेकी हुई जेका रूप मटे ऐं सिरिंग ज़रिए अचे पई पीरे उहा ऐं भाउ छाॻियांसि सौदागर टोटल इहे दौलत जेकी बि हुई बादशाह जी मेड़े ऐं बेड़े में आहिनि ऐं बेड़े में रवाना थिया। बादशाह सलाम हिन खे रवानो करे चाढ़े हथ सां फिटी कयो। जंहिं महिल बेड़ो थोरो अॻिते हलियो त बादशाह सलामत जी साॻी उहा बि चवे बादशाह सलामत तूं मूंसां शादी कई तूं उहो सुवाल त मूंखां कोन पुछियो त माईअ सुरमो पाए छो न ॼातो। बादशाह चयो त इहा त मूंखां ॻाल्हि ई विसरी वई पुछा ॾे हवाल तोखे कीअं ख़बर पई त माईअ सुरमो पातो पर पाए न ॼातई। चए बादशाह सलामत जीअं मां तोखे अॼु सुरमो पाराईंदी वञा न त तुंहिंजी सिरिंग जे ज़रिए सॼी तुंहिंजी दौलत ही खयूं वञा थी पई तोखे ख़बर बि न पई बेख़बरीअ में सुरमो पारायो वञे थी। हुन पारायो सही पंहिंजे मुड़ुस खे पर पाड़े न ॼातई मतिलबु हुन तकड़ कई इन करे मारिजी वई। मां ॾिस तुंहिंजी सॼी दौलत बि खई थी वञा ऐं तोखे वेही सुरमो पाराईंदी वञा। बादशाह सलामत हथ हणणु लॻो हुनजे हथनि में सभु शइ दौलत बि वई रन बि वई हली। पोइ वियो जो मेलात में त कुकड़ू लॻी पई आहे काशे न बचियसि। बादशाह उहो ई हथ हणी गोॾनि ते ऊंधा करे साॻो रोअण पिटण लॻो। इहा असांजी कहाणी हिते पूरी थी वई। वधीक सिंध सलामत यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन खे दॿाईंदा वधीक वीडियो हिन ई चैनल तव्हांखे मिलंदो। अस्सलाम वालेकुम या अली मदद।